टेडेक्स हिकिड़ो इंटरनेशनल प्रोग्राम आहे जेको दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि में थींदो रहंदो आहे। मुख़्तलिफ़ यूनिवर्सिटियूं इदारा शहर हिन खे ऑर्गनाइज़ कराईंदा रहंदा आहिनि। पर असांजी जेका ही रीजन आहे हैदराबाद रीजन, हिन में अॼु ताईं टेडेक्स न थियो हुयो ऐं मेहरान यूनिवर्सिटी खे अॼु इहो ऑनर आहे त असां पहिरियों टेडेक्स इवेंट करायो आहे। ही इवेंट ऑर्गनाइज़ कराइण जे पोयां मुंहिंजी मोटिवेशन इहा हुई त असां सभिनी खे जीअं फॉर एग्ज़ाम्पल हिन इदारे मां असां ग्रेजुएट थिया आहियूं, हिन इदारे मां असां इल्मु हासिलु कयो आहे, त असां ते बि फ़र्ज़ु आहे त हिन इदारे खे कुझु वापसि ॾियूं। त मां हिन इवेंट ऑर्गनाइज़ कराए हिन इदारे खे कुझु न कुझु ॾिनो आहे। त असां सभिनी ते फ़र्ज़ु आहे त कंहिं न कंहिं तरीक़े सां पंहिंजे इदारनि, पंहिंजे शहरनि, पंहिंजे क़ौम, पंहिंजे पेरेंट्स जी ख़िदमत कयूं।